अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हाँ सियाल हयात। अदबी रंग में अमां खे भलीकार सिलसिलो आहे किताब हिक कायनात। हिन सिलसिले में असां मुख़्तलिफ़ किताबनि जो तज्ज़ियो तव्हांजे साम्हूं पेश कंदा आहियूं। अॼु जेको किताब तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं ऐं उनजो मुख़्तसिर जाइज़ो तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं, उन किताब जो नालो आहे शाद शोला शौक़ जा। सिंधी ॿोली जे तमामु पुराणे सीनियर शाइर साईं शाद जलबाणी जो किताबु आहे, शाइरी जो किताबु आहे, जेको छपियो आहे संबारा पब्लिकेशन हैदराबाद तरफ़ां। हिन किताब जो टाइटल तव्हांजे साम्हूं आहे, जंहिं ते गुलाब जा गुल आहिनि ऐं उन्हनि खे शोलनि वकोड़ियो आहे, बहार जे शोलनि। बैक टाइटल ते साईं शाद साहब जी तस्वीर आहे ऐं बैक टाइटल ते जेके लफ़्ज़ लिखियल आहिनि उहे आहिनि ॼाम मोहब्बत अली साहतो जा। शाद जलबाणी, जंहिंजो पूरो नालो हाजी अब्दुल्लाह ख़ान जलबाणी आहे, अदबी हल्के में हर नंढो वॾो शाद साईं जे नाले खां वाक़ुफ़ु आहे। 128 सुफ़नि ते मुश्तमिल हिन किताब में ग़ज़ल आहिनि, कुझु वायूं आहिनि, काफ़ियूं आहिनि ऐं साईं जी कुझु सराइकी शाइरी बि हिन में शामिलु आहे। शुरूआत में साईं अर्पना लिखी आहे, जेका अर्पना संस कुझु उन्हनि रिश्तेदारनि जे नाले आहे जेके ही दुनिया छॾे विया आहिनि, ऐं अर्पना जो ॿियो हिसो संस उन्हनि आसुनि ऐं उमीदुनि जे नाले आहे जेके हुनजा नंढड़ा आहिनि, पोटा आहिनि, पोटियूं आहिनि, उन्हनि जा नाला आहिनि जंहिंजे नाव ही किताबु थियलु आहे। अर्पना खां पोइ साजिद सिंधी, जेको संबारा पब्लिकेशन जो सरवाण आहे, उन पंहिंजे पारां कुझु लफ़्ज़ लिखिया आहिनि, जंहिंमें लिखे थो त शाद जलबाणी जी शाइरी पढ़ंदे ईअं महसूसु थींदो त ॼण रोमांस संस नस नस में भरियलु हुजे ऐं शाइरी जो मुकमिल छेद कजे त हू असांखे हर लम्हे पंहिंजे महबूब जे नाले जो विर्द कंदे नज़र ईंदो। पोइ उहा संस ख़ूबी चइजे या ख़ामी, पर हिन अमल सां भरपूर निभाव वारी किरत तां पाण वारण वारा बि अणगणिया मिलंदा ऐं जंहिंजे मुक़दर में मुहबती माया जो मोह ऐं स्वभाव में तिलस्माती कशिश जा इसरार पसजनि था। उनखां पोइ हिन किताब जो मुहाग आहे ऐं मुहाग मुंहिंजो लिखियलु आहे। मुहाग जो जेको टाइटल आहे, उनवान आहे, उहो आहे ख़बर खाधनि खां पुछो। मुहाग में मूं लिखियो आहे त मौजूदा किताब में ग़ज़ल, काफ़ियूं ऐं वायूं शामिल आहिनि, जेकी टई सिंधी शाइरीअ जूं लाजवाब सिन्फ़ूं आहिनि। उनखां सवाइ हिन किताब में शाद जी सिंधी शाइरीअ सां गॾु सिराइकी शाइरी बि शामिल आहे। संस समूरी शाइरी खे पढ़ी उन ते जेकॾहिं मुख़्तसिर राय ॾिजे त ईअं चई सघिजे थो त संस शाइरी प्यार ऐं प्रीत जी शाइरी आहे, सिक ऐं सूर जी शाइरी आहे, पीड़ा ऐं पूर जी शाइरी आहे, महबूबनि जे माणनि ऐं टाणनि जी शाइरी आहे, सूंहं सां विरूं जी शाइरी आहे, ॻणितियुनि ऐं ॻाराणनि जी शाइरी आहे, ओसियड़नि ऐं इंतज़ार जी शाइरी आहे ऐं हज़रत हुसन सां बेइंतहा मुहबत ऐं अक़ीदत जी शाइरी आहे। मां इहे लफ़्ज़ पंहिंजे पारां न पियो लिखां, पर इहे सभु इशारा ऐं उञाण संस शाइरी में मौजूदु आहिनि। जीअं हिकु ग़ज़ल में लिखे थो त कान मुंहिंजी आसरी सुहिणनि सवाइ, मूं मिली शायदि हुसन जी दिलबरी। यानी संस ज़िंदगी जो मक़सदु हुसन सां दिलबरी रखणु आहे ऐं हिन जी हिकु घड़ी बि सूंहं जी साराह खां सवाइ नुगज़रंदी आहे। संस हर सिट में महबूबनि जो मोह नज़र अचे थो, ईअं जीअं लतीफ़ सरकार फरमायो आहे त जेॾांहुं करियां परख तेॾांहुं साहब साम्हूं। अहिड़े तरीक़े सां मुहाग में मुख़्तलिफ़ साईं जी शाइरीअ जा हवाला खयल आहिनि ऐं उनखां पोइ तासुरात आहिनि जेकी ज़ुल्फ़कार अली जलबाणी, असिस्टेंट प्रोफेसर गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज मेहरापुर जा लिखियल आहिनि। साईं लिखे थो त असां जॾहिं संस शाइरी जे सिन्फ़नि जो मुतालियो करूं था त उन में संस तख़लीक़ी सघ दिलि ऐं दिमाग़ खे मोहे थी छॾे। हिकु तरफ़ संस सुहिणियूं तशबीहूं, इस्तारा ऐं नवां नवां ख़ूबसूरत लफ़्ज़ पंहिंजनि अदाउनि सां शाइरी जे सिन्फ़नि में अहिड़ा त ठहकी अचनि था जो दिलि जूं तारूं तंबूरे जे तारनि वांगुरु अंदरि मां उणतुण करे वॼणु शुरू कनि थियूं। साईं शाद साहब जी शाइरी जे पहिरें किताब खां वेंदे हिन 10 किताब जी तख़लीक़ मां हसीन शयुनि जा मंज़र ॾिसणु अचनि था। हिन वटि शेर सर्जण जो फ़न आहे, जंहिंजे ज़रिए हू शाइरी जे सिन्फ़नि ते उबूर हासिलु करे वञे थो। जलबाणी साहब जे तासुरात खां पोइ साईं शाद जा पंहिंजे तरफ़ां लिखियल लफ़्ज़ आहिनि, जंहिंमें साईं जा कुझु लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं पेश कयां थो त मां उन्हनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेकी मूंसां अदबी खेतर में गॾु रहिया। मां हिकु इन महिरबान खे नथो विसारे सघां जंहिं मुंहिंजे अदबी संगत में घणो साथ ॾिनो आहे। प्रोफेसर ज़ुल्फ़कार अली जलबाणी साहब,
ज़ुल्फ़कार जलबानी जो बेहद थोराइतो ऐं मशकूर आहियां। मां सियाल हयात जो थोराइतो आहियां, जंहिं मुंहिंजे हिन अदबी खेतर खे मंज़िल ते पहुचाइण में मुंहिंजी वधि में वधि मदद कई आहे। गॾोगॾु ॿिनि दोस्तनि ॼाम अशरफ कोरेजो ऐं बरकत मेमुण जो मशकूर आहियां, जन हिन अदबी मवाद जे सेहड़ण ऐं फेयर करण में मुंहिंजी घणी मदद कई। दोस्तो, उनखां पोइ साईं जी शाइरी शुरू थिए थी ऐं शाइरी जी शुरूआत में इल्तिजा आहे जेका अल्लाह पाक जे हुज़ूर में आहे त या ख़ुदा कर तूं सदा मूं ते करम, बाज तुंहिंजी थी खपे तुंहिंजो रहम, खोड़ तो बख़्शा पिरी ॾोही ॾिंगा, कर अता मूं ते खणी मुंहिंजा सनम, ख़ातिरिया ख़ौफ़ सारो वियो लही, तूं रखी हाजत रवा बेशक भरम, आ सफ़ीनो सीर में वाहिर करियो, तो सवा को ना ख़ुदा नाहे अहम, तूं लाइक़ आहीं इबादत महबूद भी, इब्तदा ऐं इंतहा तोते ख़तम। अहिड़े तरीक़े सां साईं जे इल्तिजा खां पोइ गज़ल स्टार्ट थियनि था ऐं तक़रीबन 70 जे लॻभॻि हिन किताब में गज़ल आहिनि। पहिरियों गज़ल आहे ज़िंदगी पोयां त पाछा साह जा, खोड़ उडड़ी विया बखिया हिन चाह जा, राह रस्तो ॾस पतो सभु था पुछनि, राह रस्तो ॾस पतो सभु था पुछनि, लंघ विया सारा ड्रही हिन राह जा, ही इनायत मन करे वेझो वेहे, छो ॿुॾल तारा लॻनि बेसाह जा, सोच धारे विख वधाए सिंध अचो, हार तन खे मां पारायां चाह जा, सूंहं सां दिलि वई लॻी मूं शाद आ, सा अड़ी हरदम कड़ी वाह वाह जा। अहिड़े तरीक़े सां दोस्तो ॾाढा ख़ूबसूरत गज़ल आहिनि साईं जा हिन में शामिल आहिनि। गज़ल खां पोइ वायुनि जो सेक्शन आहे ऐं पहिरीं वाई जेका हिन किताब में शामिल आहे उहा आहे, सूंहं थी मूंखे सॾे अच वरी मुंहिंजे तॾे, थो नींहं में नचंदो रहां, सिंध खे छो माठा वीर वियो आहे लॾे, थो नींहं में नचंदो रहां। वायुनि खां पोइ सिराइकी कलाम आहे ऐं सिराइकी कलाम में जेका पहिरीं काफ़ी आहे उहा आहे, ख़त लिखां सोणे सॼण को ख़त लिखां, यार जो औंदा नहीं केॾे वञा, यार आवे मन अंगण ते दिलि ठरे, मैं पिछे ख़ुशि थी खिलां झूमा नचां। ऐं सिराइकी कलाम खां पोइ वरी काफ़ियूं आहिनि साईं जूं सिंधीअ में। उन्हनि में पहिरीं काफ़ी आहे, अच यार दिली दिलबर, दिल यार ठरे मुंहिंजी, मिल यार पिरी परवर, दिल यार ठरे मुंहिंजी, ॾे विसल जो अंजाम तूं, जल्दी त मिली वञ तूं, थो शाद सॾे तोखे, हिकु वार खिली वञ तूं, सिक ॾाढी सदा सरवर, दिल यार ठरे मुंहिंजी। आख़िर में जेको बैक टाइटल ते लिखियलु आहे ॼाम मोहब्बत अली जो, उतां जूं कुझु सिटूं तव्हांजे साम्हूं। शाद साहब दोस्तीअ जो दम भरींदड़, महिमान नवाज़, तहज़ीब ऐं सक़ाफ़त जो अमीन, प्यार ऐं प्रीत सां निबाह जो निरालो नमूनो आहे। जॾहिं सिंधी अदीबनि जी तारीख़ ते कलम तहरक वठंदो त शाद साहब जी कयल ख़िदमत ऐं इल्मी पोरियो मणे मान लहंदो, या संस बिरादरी जे शुरा ऐं शाइक़ीन अदब जी तारीख़ लिखी वेंदी त उहा शाद जलबाणी जे बाब बिना अधूरी अणपूरी महसूसु थींदी। त दोस्तो 128 सुफ़नि ते मुश्तमिल ही तमामु बहितरीनु किताबु आहे ऐं यकीनन सिंधी अदब में शाइरी जे सनफ़ में हिकु सुठो वाधारो आहे। ऐं किताबु पढ़ण खां पोइ तव्हांजी जेका राय जुड़ंदी उहा ई साईं शाद जी शाइरी जे बारे में हतमी राय हूंदी। हीअ असांजो सिलसिलो हुयो किताब हिकु काइनात। अहिड़े तरीक़े सां असांजा ॿिया बि खोड़ सारा सिलसिला आहिनि, उन सभिनी खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो अदबी रंग।